हिते मां सभी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी सुभाणे खानगढ़ पहुचंदो। अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। खानगढ़ में गौहर पैलेस के पीपल्स पार्टी के झंडन से सिंगारियो वियो आहे, जॾहिं त गौहर पैलेस में पिंडाल तैयार कयो पियो वञे। महर भाइरनि पारां इतिहादियुनि खे दावतुनि जो सिलसिलो बि जारी आहे। अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी सुभाणे खानगढ़ पहुचंदो। खानगढ़ में गौहर पैलेस के पीपल्स पार्टी के झंडन से सिंगारियो वियो आहे। गौहर पैलेस में पिंडाल तैयार कयो पियो वञे, जॾहिं त महर भाइरनि पारां इतिहादियुनि खे दावतुनि जो सिलसिलो जारी आहे। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर का आगाह करे रहिया आहियूं। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी सुभाणे खानगढ़ पहुचंदो। खानगढ़ में गौहर पैलेस के पीपल्स पार्टी के झंडन से सिंगारियो वियो आहे। गौहर पैलेस में पिंडाल तैयार कयो पियो वञे। महर भाइरनि पारां इतिहादियुनि खे दावतुनि जो सिलसिलो बि जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे खानपुर में आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर मीहर महर। जी मीहर, छा तफ़सील आहिनि इन हवाले से आगाह कजो। जी बिल्कुल, सुभाणे 7 नवंबर से अॻूणो सदर पीपी जो शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी खानगढ़ सरदार अलीगौर खान महर की माजहंदे की दावत से गौहर पैलेस पहुची रो है। इन सिलसिले में खानगढ़ के गौहर पैलेस में वो जलसे के लिए पिंडाल सजाइण जो कम है वो भी आखिरी मरहले में दाखिल थी चुका है। जैसे त इन अलावा जो तैयारियों आहिनि उते उहे पिणु आखिरी मरहले में आहिनि। खानगढ़ के गौहर पैलेस के पीपी जे झंडन सां जेको आहे उहो सिंगारियो वियो आहे ऐं जेको उते कमकार आहे वधीक जेको तैयारियूं जेके आहिनि उहे जारी आहिनि। हिन महिल सरदार अलीगौर खान महर जेको आहे उते पहुची जेको आहे जलसे गाह उनजो जाइज़ो पिणु वरितो आहे। सुभाणे 7 नवंबर ते जेको आहे अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ईंदो। इन सिलसिले में महर भाइरनि पारां जेके उन्हनि जा इतिहादी आहिनि उन्हनि खे दावतनामा ॾियण जो सिलसिलो पिणु जारी आहे। जी ठीक है, मुझ वॾी मेहरबानी मेहर महर अपडेट करण लाइ।